हुकूमत तहरीक इंसाफ जो एहतजाज रोकण लाइ इस्लामाबाद के मुकम्मल तौर सील करे छॾियो। फैज़ाबाद पुल खां इस्लामाबाद ईंदड़ वेंदड़ रस्ता कंटेनर लगाए मुकम्मल तौर बंद। मेट्रो बस सर्विस मुअतल, एक्सप्रेस वे खुलियल रहंदो। रेंजर्स ऐं FCG वरी नफ़री मुक़रर। कानून तोड़ींदड़ को भी शख्स घर वापस न वञण घुर्जे। कंहिंखे भी इस्लामाबाद में अमन अमान ख़राब करण की इजाज़त न ॾींदासीं। वफ़ाक़ी राजधानी के हर सूरत में महफूज़ रखणो आहे। अमन अमान ख़राब कंदड़ हर शख्स के गिरफ्तार कयो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी। मुस्लिम लीग नून अॻवान तलाल चौधरी चयो आहे त PTI बानी ऐं संदसि घरवारी मुल्क जो तमाशो बणाए रहिया आहिनि। सऊदी अरब हर मौक़े ते पाकिस्तान की मदद कई। बुशरा बीबी जो माज़ी सभिनी साम्हूं आहे। सऊदी अरब मथां इल्ज़ाम सां उते तरसल पाकिस्ताननि खे नुक़सान थींदो। मुल्की मशद में रंडक विझण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। KP खे ढर हिकु हद ताईं ॾेई सघिजे थी। वफ़ाक़ पर ढर रोकण जा ॿिया बि केतिरा ई ऑप्शन मौजूद आहिनि। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया ते 6 कैनालनि जो मसूबो क़बूल न आहे। PP सिंध जे पाणी ते का बि सौदेबाज़ी न कंदी। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो कालाबाग डैम जी मुखालफ़त कई। मौक़िफ़ तब्दील न थींदो। सिंध जे पाणी जो हिकु फुड़ो बि न ॾिनो वेंदो। मुस्लिम लीग नून जे ख़दशनि खे ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु कयो वेंदो। सिंध में पोलियो जे वधंदड़ केसनि ते गिणती रोकण आहे। ग़ज़ा में इसराइली फ़ौज जे ज़ुल्मनि खे रोके वञे। सिंध TV नेटवर्क के सर ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदई। हर पासे सकाफ़ती रंग निर्वार। नवाब शादी खांगी स्कूल में सकाफ़ती तकरीब सिंधी गीतनि ते टेबलोस पेश। थाणे बुला खां जे बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती तकरीब टेबलोस पेश। जुमरियूं कोट ग़ुलाम मोहम्मद जे ॻोठ सैयद जुमन शाह में सकाफ़ती तकरीब। मक़ामी फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो। ॿारनि जो रक़्स। सामारे में सिंधी अदबी संगत तरफ़ां दरगाह हसन शाह ते मुशाइरो। तख़लीक़ूं पेश। कश्मीर वेझो हथियारबंदनि हथां 3 ॼणा अग़वा। हथियारबंद ड्राइवर लतीफ़ुल्लाह पठान, पोहरत हबीबुल्ला ऐं ज़हीर अहमद खे अग़वा करे विया। मुख़बिरनि जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। गॾियासीं जे ॻोठ अली जी वांड वेझो चोरी जी कोशिश। मुबैना चोर मारिजी वियो। सारिन जी वल चोरी दौरान भाॻियल ऐं चुमे फायरिंग जी ॾिवट दौरान बाबल शहर मारिजी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ भरिसां बाबल शहर जो लाश संदसि साथी फिटो करे विया आहिनि। हुननि नाहे मारियो। लखमी शहर जो चवणु आहे त जिहाद बिरादरी जे माण्हुनि रस्ते वेंदे संदसि सोट खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। ऐं पाकिस्तान ऐं भारत में चैंपियंस ट्रॉफी ते छिकताण बरक़रार। ICC जो हंगामी इजलास तलब। 26 नवंबर ते इजलास में पाकिस्तान ऐं भारतीय क्रिकेट बोर्ड शिरकत कंदा। गॾजाणी में इवेंट जे मुस्तक़बिल ते वीचार कयो वेंदो।